अहम ख़बर तव्हां पहुचाईंदासीं। सिंध हाईकोर्ट सखर बेंच पारां ॿिनि अहलकारनि जी ज़मानत रद्द थियण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिन्ही पुलिस अहलकार अनवर अली ऐं अली रज़ा मथां सांघी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल थियल हो। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध हाईकोर्ट सखर बेंच पारां ॿिनि अहलकारनि जी ज़मानत रद्द थियण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिन्ही पुलिस अहलकार अनवर अली ऐं अली रज़ा मथां सांघी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल थियल आहे। अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त सिंध हाईकोर्ट सखर बेंच पारां ॿिनि अहलकारनि जी ज़मानत रद्द थियण खां पोइ गिरफ़्तार कयो वियो आहे। ॿिन्ही पुलिस अहलकार अनवर अली ऐं अली रज़ा मथां सांघी थाणे ते क़त्ल जो केस दाख़िल थियल आहे। तफ़सील मालूम कंदासीं। रोहिड़ी मां करीम बख्श जतोई खां। जी करीम बख्श, वधीक छा अपडेट्स आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हाईकोर्ट पहिरां सखर में ॿ पुलिस अहलकारनि जी जेका ज़मानत जेका रद्द करे छॾी। पुलिस अहलकार जेके आहिनि अनवर अली अली रज़ा खे अदालत मां गिरफ़्तार करे छॾियो। अदालत मथां सांघी थाणे ते जेको आहे क़त्ल केस जो केस दाख़िल हुयो। मोहम्मद यूनिस जतोई बि क़त्ल में घुरबल जवादार जी ज़मानत ते आज़ादु हुयो, जंहिंखे अॼु अदालत जेको आहे अटे मां जेको आहे गिरफ़्तार करे वरितो आहे। जी ठीकु आहे करीम बख्श, वॾी महिरबानी तफ़सील खां आगाह करण लाइ।